हाई हवेलिया नीमा की छा रखियो आहे ॻोठ में? भला हुते न त हिते छा रखियल आहे? सभु ॻोठ में ई त आहे। मुंहिंजी साहेड़ियूं आहिनि, मामो आहे। मामो हुते अकेलो हूंदो, वॾी ॻाल्हि त साले बि मोकलनि ते आयो आहिनि। ख़बरदार जो साले जो नालो वरितो अथई। हाणे हुन सां को बि वास्तो न आहे, हुनखे यादि न कंदी कर। ॾिस धीअ, हाणे तूं वॾी थी चुकी आहीं, तूं हुननि सां को बि वास्तो न रख। तोखे पंहिंजो त को अहसासु आहे कोन। चरी हाणे माट करे सुम्ही पओ, हरू भरू मथो खाए वञी। अम्मा, आख़िर साले जे नाले में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो ॿुधण सां तुंहिंजो ब्लड प्रेशर वधी थो वञे? ॾिस हीर, सभु ॻाल्हियूं ॿुधाइण जूं न आहिनि हूंदियूं, कुझु ॻाल्हियूं। पर अम्मा, साले मुंहिंजो दोस्त आहे, मारोट आहे, हॾ ॾोखी आहे। तूं हुन खां छो थी चिड़ी? साले 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 इहो ॿुधी ॿुधी मुंहिंजे मथे में सूर पइजी वियो आहे। मुंहिंजो मारोट आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो हॾ ॾोखी आहे। ख़ुदा खे मन माई सुम्ही रहो हाणे। गोरी, अञा बि चेहरो लिकाईंदीअ छा? पंहिंजे प्यारे हथनि सां घूंघट मथे कर ऐं चेहरो मुबारक त ॾेखार। चऊं भला साईं चेहरो मुबारक था ॾिसो। गोरी, अञा बि लिकंदीअ? अञा बि सिकाईंदीअ छा मूंखे? अॼु केतिरी न प्यारी चांड की रात आहे। एक तरफ हुते चंड जी रात, ॿिए तरफ ज़मीन ते चंड लथल मुंहिंजे साम्हूं। मां केॾो न ख़ुशि नसीब आहियां जो पंहिंजे प्यार खे अॼु फतेह कयो आहे ऐं पातो आहे। इज़हारत बंदिश प्यारत बंदिश तुझे मुझे जोड़ल संसारत बंदिश। ओह मिस्टर साले, केॾो गुम थी वियो? तव्हां त वरी नज़र बि न आयो। मिस शुमाइला छुट्टियूं थियण वारियूं आहिनि ऐं एग्ज़ाम बि आहिनि, तो उनजी तयारियुनि में मसरूफ़ त असां बि आहियूं, पर उन जो मतिलबु इहो न आहे त माण्हू घुमी थी वञे। शुमाइला साहिबा, न शुमाइला न साहिबा, हीअ सभु ॻोठु छॾे अचिबो आहे। हिते सिर्फ़ु शुमी बस। शुमाइला, असां पोइ बि हिक ॿिए जे लाइ। साले, इहे पुराणा ख़्यालात दिलि मां कढी छॾ। नई दुनिया, नया ख़्यालात, ऐं पाण बि दोस्त आहियूं। दोस्त? शुमाइला, मां तव्हांजो दोस्त नथो थी सघां। तव्हां अमीर माण्हू आहियो ऐं मां ग़रीब माण्हू आहियां। लेट्स मूव यार, मूं तोखे हमेशह पंहिंजो दोस्त सम्झो आहे। अच्छा शुमाइला, हू मिस रासिया नज़र कोन पई अचे? उहा किथे आहे अॼुकल्ह? उहा बि तव्हां वांगुरु शर्मिली ऐं किताबनि जो कीड़ो आहे। ज़िंदगी हुनखे बि गुज़ारण नथी अचे। इहे प्यार खिल भोग हुन खां परे आहिनि। शायदि तव्हां घर पिया वञो, अचो तव्हांखे ड्रॉप कंदी हलां। थैंक यू सो मच, लेकिन आउं घर न पियो वञा, मूंखे थोरो कमु आहे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ज़रूरु। तव्हां मूंखे हमेशह ईअं इग्नोर कंदा आहियो। न शुमाइला, अहिड़ी ॻाल्हि न आहे, एक्चुअली मूंखे थोरो कमु आहे ऐं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ज़रूरु। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।
12 साल ईं अख छिंब में गुज़री आ। माना त मां बेवफा आहियां, टिजणो आहियां, बेकार आहियां। वरी भी गोरीअ खे जस हुजे जो यादि रखी वेठी आहे, अल्लाहू मां एतिरो ख़ुदगर्ज़। गोरी मां तुंहिंजो ॾोही आहियां, तमामु घणो ॾोही, जंहिंखे बख़्श नथो करे सघिजे। अम्मा जीजा, तव्हां मूंसां वॾे शहर हलो ऐं वॾी अस्पताल में मां तव्हांजो इलाजु करायां त तव्हां जीअं जल्दी ठीकु थी वञो। तव्हांजी इहा तबियत मूंखां ॾिठी नथी थिए। अमड़ ज़िद न कर न। नीरज जो तुंहिंजो मुंहिंजो को वास्तो हाणे कोन्हे। मां मरां न त भले मरी वञा। तुंहिंजो हिन में छा? मां हिन हवेली में इन किनी छोरीअ खे नो करण लाइ तयार न आहियां। ॿुधी छॾ जीजा अम्मा, हू मुंहिंजी निकाह बधी ज़ाल आहे। मूंखे गैर मुस्लमान सां त शादी न आहे कई जो तूं नाराज़ थी थिए। तो खानदान में किन्नू रत तो शामिल कर के यो कबूल ना है। वो बानी बानी जी दिया इन हवेली जो वो मुंह भी नथी ॾिसी सके। तू गादीअ खे बदनाम करण तो चाही। इन जे करे खानदान जे कंहिं बि माण्हू सां तुंहिंजो वास्तो न आहे। मां चवां थी उथी वञे था। अम्मा तूं दुआ कर, मां सब कुछ ठीक करे छॾींदुसि। तूं अस्पताल त हल न मूंसां गॾिजी। ॾिस अमड़, कुझु चवण कर न अम्मा। ओ मुंहिंजी जीजे जी अम्मा, ॾिस कावड़ न कर। तूं मूंसां वॾे शहर हल, मां तुंहिंजो इलाज करायां। सवाल ही पैदा न थो थिए त तूं न किनी रन जे नाते में हुजी ऐं मां तुंहिंजे हथ जो पाणी पिया। बस कर, अॻिते मूंसां हिकिड़ो जुमिलो बि न ॻाल्हाईंदा। अल्लाह साईं, मां ॾिसां पई त तव्हां परेशान आहियो। सॼी राति तव्हां सुता न आहियो छा? कुझु शर्मिंदगीअ जो एहसास, कुझु गादी नशीनी जे फुरजण जो डपु, कुझु लोक लका। इन्हीअ करे हिन डप जे करे सॼी राति निंड न आई। पर तूं हिन दोज़ख में छो आई आहीं गोरी? ख़बर अथई अम्मा जीजा खे अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। उन जीअरी पंहिंजे खानदान में मुंहिंजी शादी कराए छॾी। मुंहिंजा साईं, मां त कॾहिं बि न अचां, पर मूंखे हिते हिकु मजबूरी वेठी आहे। कॾहिं कॾहिं वाचूड़ा विखिरियल पननि खे मिलाईंदा आहिनि। मां बि विछड़ियल ई सही, पर साईं
आहियां त तव्हांजी न। हाय हाय तू सच्ची बराबर मां बेवफा आहियां बेवफा, इहो एहसास अथम, पर हाणे ॿुधाए मां छा कयां? न न साईं, कॾहिं बि न। ख्वाब साबिया थियनि इहो ज़रूरी त नाहे। मां त ॿिए के कम सां आई आहियां। हूअं बि साईं, सभु कुझु यादि हूंदे बि मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे। साईं, तूं मुंहिंजो वर न, पर तूं मुंहिंजो मुर्शिद बि आहीं। कंहिं कम सां आई आहीं? कहिड़े कम सां आई आहीं? मूंखे न्यापो करी आ, मां पाण तो वटि पहुची वञा। साईं, हिन 20 सालनि में न को तव्हांजो को न्यापो आयो, न को ख़त, न को संदेश आयो, त पोइ मां कहिड़े मुंहं सां तव्हांखे न्यापो कयां हा? हाणे त मुंहिंजे सिर ते हिकिड़ो बार आहे, उहो लही वञे त मां वापसि हली वेंदसि। गोरी, बुझारतनि में छो थी ॻाल्हाई? साफ़ साफ़ ॻाल्हि कर, का ख़बर त पए त तूं चवण छा थी चाहीं? साईं, हीअ जेकी छोकिरी आहे न जवान जवान मूंसां, हीर, मां इन जी ॻाल्हि थी कयां। हा, इहा जवान जवान न्याणी जेका तोसां गॾु आहे, छा थियो आहे हिनखे? ॻाल्हि त कर न, छा थियो आहे? साईं, मां इहा हीर तव्हांखे ॾियण आई आहियां। हीर मूंखे ॾियण आई आई? गोरी, मूं कुझु सम्झो कोन्हे, तूं चवण छा थी चाहीं? साईं, हीर तव्हांजी धीउ आहे साईं, ऐं मां तव्हांजी धीअ खे ॿिए कंहिंजे हवाले नथी करे सघां। मां तव्हांजी अमानत में ख़यानत नथी करे सघां, तव्हांजो रत ख़राबु नथी करे सघां। महिरबानी करे साईं, तव्हां पंहिंजी अमानत वापसि वठो त मां वापसि वञां। छा चई? गोरी, इहा न्याणी हीर मुंहिंजी धीउ आहे? गोरी, इहो तो मूंखे पहिरीं छो न ॿुधाए त हीर मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी जिगर जो टुकड़ो आहे। एॾो वॾो इंतकाम तो मूंखां वरितो आहे। साईं, मां तव्हां लाइ पाणी गरम करे अचां थी। ॾिस हीर धीअ, भले तोखे केतिरो बि टाइम लॻे, भले सॼी ज़िंदगी गुज़री वञे, तोखे हिते ई रहणो पवंदो। तोखे पंहिंजो पाण खे हिन माहौल में एडजस्ट करणो पवंदो। जीअं पाणी गिलास में विझिबो आहे, उहो ई शक्ल इख्तियार कंदो आहे। उफ अल्लाह, मुंहिंजी बेज़ारी अम्मा खे छो नथी सम्झ में अचे? अदाश में ज़मानो तमामु बदिलजी चुको आहे। धाड़ियल हिन वक़्तु सिर्फ़ु नाले मात्र वञी बचा आहिनि। जेसिताणी ज़ुल्म ज़िंदा है, ये मज़लूम मरंदा रहंदा, ऐं असीं धाड़ियल थींदा रहंदासीं। हाय हवेलिया नीमा अकेली, हाय हवेलिया नीमा अकेली। वाह, साले जगह थे तुम अच्छी बाबा। अरे वाह, बुखार ताने ला करी छॾा। छो बाबा साईं, घर में केरु न आहे छा? पुफी ऐं हीर काॾे विया?
बस हवा ये पखी पिंजरे मां उॾामी आहे बाबा। अरे अबा पिंजरे खे कहिड़ी परवाह पुट। बाबा साईं ही तव्हां छा पिया चओ? पखी उॾामी विया, काॾे विया? पखियुनि जी हवा जो को बि देश न आहे हूंदो बाबा। हवा ने पखियुनि खे त बाबा माण्हू कैद बि नथो करे सघे पुट। बाबा साईं आउं सम्झां थो त पुफी गोरी मूंखां नाराज़ थी मुंहिंजी हीर जी वजह सां हली वई आहे, पर मां हुनखे परचाए वठंदसि। तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त हू आहिनि किथे? अरे अबा सालिया अबा रोइण सां जे रहना सुपरी बाबा। त मां नेणे नीर न रुकिया। तू छा थो सम्झी पुट त मां पंहिंजे मसां घटायो हूंदो बाबा? हाँ? अरे वाह बाबा साईं तव्हां ज़रूरु चिढ़ायो हूंदो पुफी खे, या संदसि घर वारो वापसि अची वियो आहे। मूंखे सच ॿुधायो बाबा साईं। उहो छा मोटींदो बाबा। ख़ैर बाबा तू सुकून में रह। अचायो उतावलो न थी बाबा। वक़्तु वॾो मोहराम आहे, वॾो मोहराम आहे वक़्तु। कमाल आहे बाबा साईं, तव्हां चओ था त मां अटकरे वेही रहां। उहे पुफी जा हसीन दड़का, उहे यादूं सभई दफ़न करे छॾिया। बाबा साईं हीर जो विढ़ण, हुन जूं यादूं, हुन जो प्यार, ईअं कीअं पूरो माज़ी पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾिया। अरे वाह ॾिस साले पुट, जेको आहे सो आहे, जेको न आहे पुट सो न आहे। बाबा साईं घटि में घटि तव्हां त ईअं न चओ। तव्हांखे त सॼी ख़बर आहे त न आऊं हीर खां बग़ैर रही थो सघां, न हीर मूंखां बग़ैर रही सघंदी। बाबा साले पुट थोरो होश खां कमु वठि बाबा। वियाह वरंदा न आहिनि, जेके मुर्की विछड़ंदा आहिनि न उहे वरी मोटी कोन ईंदा आहिनि पुट। बाबा इहो हाणे विसारे छॾियो उन्हनि खे पुट, ऐं पाण खे ॿियनि शयुनि सां बहलाए पुट। पर बाबा तव्हां मूंखे ॿुधायो त हू आहिनि किथे? इहे लोलियूं न ॾियो, मां परेशान आहियां, तव्हां प्लीज़ मूंखे ॿुधायो। अरे मां चयमि न उॾामी हलिया विया। बाबा पखियुनि जो कमु ई आहे उॾाम। हाणे त बसि मां इन उसीड़े में आहियां त अबा मुंहिंजे अंदर जो पखी कॾहिं थो उॾाणे। अम्मा हाणे असांखे घर हलणु घुरिजे। मुर्शिद जी ज़ियारत कई न, पोइ छो थी हिते वेही नौकिरी ॾी? मूंखे पंहिंजे घर वञिणो आहे। ॾिस हीर धीअ, मूं तोखे अॻु में बि ॿुधायो त हिते अचणु पंहिंजे हथ वस हो, पर हितां वञणु पंहिंजे वस में न आहे जेसि ताईं पाण खे मुर्शिद इजाज़त नथो ॾे। अजीब ॻाल्हि थी करी अम्मा, हरू भरू माण्हू वेही पर आवा पोरिया कंदो वते। मूंखे पंहिंजे घर वञिणो आहे बसि। ॾिस चरी धीअ, तूं फ़िलहाल सबुर कर, वक़्तु अचण दे। सबर केतिरो सबर कयां अम्मा? मां बेज़ार थी वई आहियां। मूंखे नथो वणे तुंहिंजो इहो मुर्शिद साईं ऐं तुंहिंजी इहा हवेली। बानी थियण, तुंहिंजो ईअं कमु करणु मूंखे नथो वणे। बसि हल हाणे घणो थियो। ॾिस हीर धीअ, भले तोखे केतिरो बि टाइम लॻे, भले सॼी ज़िंदगी गुज़री वञे, तोखे हिते ई रहणो पवंदो। तोखे पंहिंजो पाण खे हिन माहौल में एडजस्ट करणो पवंदो। जीअं पाणी गिलास में विझिबो आहे, उहो ई शक्ल इख्तियार कंदो आहे। उफ़ अल्लाह, मुंहिंजी बेज़ारी अम्मा खे छो नथी सम्झ में अचे? छा थी वियो अथई अम्मा? मां थी ॻाल्हायां मुर्शिद सगोरे सां त मोकल ॾे। तुंहिंजी इहा बड़बड़ ॿुधी ॿुधी मां तंग थी चुकी आहियां। ऐं हा हीर, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मुर्शिद आॾो को लफ़्ज़ न आहे ॻाल्हाइण तोखे, न त मां तोखे हिते कुही दफ़न करे छॾींदसि। अम्मा असांजो घर घाट आहे, मिट माइट आहिनि, ईअं कीअं थो थी सघे त असां सभु लॻापल आहे हिते मानी टुकर ते वेठा हुजूं? छाजो मामो, छाजो साले, छाजो ॻोठ? तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ सभु कुझु मुर्शिद साईं आहे। इहा ॻाल्हि तूं यादि रख।
अम्मा मूंखे हितां जा बोड़ पुलाव न घुर्जनि। मूंखे पंहिंजो ॻोठु वधीक प्यारो आहे। मूंखे ॻोठु वञिणो आहे। बस जल्दी में ई कक थी पई आई। चई थी त ॻोठु हलूं। आख़िर ॻोठ में पियो छा आहे? अरे अरे तोखे छा थी वियो आहे अम्मा? हाणे तोखां सभु कुझु विसरी वियो? तुंहिंजे लाइ बसि मुर्शिद ई सभु कुझु आहे। बीबी रासिया मोकिलुनि ते घर आई आहे, हुन सां घुल मिल। हू बि तो वांगुरु मुंहिंजी धीअ ई आहे। रासिया बीबी मोकिलनि ते घर आई आहे त पोइ मूं ते को एहसान कयो अथसि छा? मां छा कयां? अड़े चरी छोकिरी, मुर्शिद साईं में वॾाई कोन्हे। ऐं रासिया बि ॾिस केॾी सुठी आहे, उनमें का वॾाई आहे? तूं हुन सां दोस्ती रखी त ॾिस न। वेरी गुड अम्मा, वेरी गुड। वाह छा त ॻाल्हि आहे। मां हुन सां फ्रेंडशिप कयां। असांजी हुनजी हैसियत में एतिरो फ़र्क़ु आहे ऐं तूं ईअं थी चईं? अम्मा सभागो थींदो त रासिया लाइ न, असां लाइ त कोन थींदो न। अड़े बाबा, हू तो वांगुरु यूनिवर्सिटी मां पढ़ी आई आहे ऐं ॾिस केॾी सुठी अंग्रेजी थी ॻाल्हाए। तूं बि त इंग्लिश ॻाल्हाईंदी आहीं न, तोखे त ख़बर आहे न। माशाल्लाह ॾाढी सुठी आहे। तूं सां हिकु दफ़ो फ्रेंडशिप करे त ॾिस न, मुंहिंजे चवण ते। ऐं इंशाल्लाह मूंखे यकीन आहे त तुंहिंजी ऐं हुनजी दोस्ती पकी थी वेंदी। अम्मा तूं चईं थी त मां बीबी रासिया सां दोस्ती रखंदसि। बीबी रासिया न, सिर्फ़ु रासिया अथई। आशमा ख़बर ॾाढी सुठी मिली आहे। नओं स्टेशन हाउस ऑफिसर जेको आयो आहे न, इंतिहाई ईमानदार ऐं दयानतदार आहे। कासिम नांग खे केतिरो बि खीर प्यार, पर हू नांग ई रहंदो आहे। पुलिस वारो केतिरो बि फ़रिश्तो छो न थी वञे, पर धाड़ेलनि जो दुश्मन हूंदो आहे। दुश्मन बबरनि खां ॿेरनि जी उम्मीद न रख। अदाशम ज़मानो तमामु बदिलजी चुको आहे। धाड़ेल हिन वक़्तु सिर्फ़ु नाले मात्र वञी बचा आहिनि। जेसिताणी ज़ुल्म ज़िंदा आहे, इहे मज़लूम मरंदा रहंदा ऐं असीं धाड़ेल थींदा रहंदासीं। असीं माण्हुनि जी नज़र में धाड़ेल आहियूं, पर पंहिंजी नज़र में असीं मज़लूम आहियूं। मज़लूम कासिम, मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजी भेण ते इहे ज़ुल्म न कंदा त ॼाऊं इहो धाड़ेल न थिया न त कंहिं स्कूल जो मास्टर हुजां कासिम। मूं घणेई ज़ुल्म सठिया। हिननि ज़ालिमनि मुंहिंजे न को पीउ खे छॾियो, न को मुंहिंजी भेण खे छॾियो। मूं कासिम कहिड़ो ॾोह कयो, मुंहिंजी मासूम भेण खे गोलियूं मारे छॾियो। मूं सोचियो तव्हां पढ़ी लिखी हिन क़ौम जी ख़िदमत कंदसि, हिननि ज़ालिमनि मुंहिंजो सभु कुझु तबाह करे छॾियो। सब्र कर यार, सभु कुझु तबाह करे यार। सब्र कर हाशिमा, मां तोसां गॾु आहियां। मां तुंहिंजो पलां थो। सब्र कर मुंहिंजा भाउ, सब्र कर यार। ॾिस मां बि रोई पवंदो। ईअं न कर हाशिमा, मां तोसां गॾु आहियां। भाउ हाशिमा, नओं सूबेदार जेको आयो आहे न, हुन ऐलान कयो आहे त जेको बि धाड़ेल असां सां सरेंडर कंदो, असां हुनजी मथां खां सज़ा माफ़ कराईंदासीं। न कासिम, या पुलिस वारनि जी चाल आहे। जीअं बंदूक मां गोली निकिरी माण्हू खे चीरींदी वेंदी आहे न, गोली इहो न ॾिसंदी आहे त साम्हूं वारो माण्हू केरु आहे। हू पंहिंजो कमु कंदी वेंदी आहे। ईअं ई पुलिस वारो कॾहिं न ॾिसंदो त केरु ॾोही आहे त केरु बेॾोही आहे। ख़बरदार कासिम, तव्हां हिन सूबेदार जे चवण ते लॻायो, ईअं न के मुफ़्त में मारिजी वञो। हा भाउ हाशिमा, बराबरि तूं सचो आहीं।
ओ अॼु ई राति हिन नए से छोखे दुखड़ी ॾींदासीं। ठीकु आहे, त जीअं हुनखे ख़बर पए त घणे वीह सौ आहे। साईं, मां परेशान न थींदसि त केरु परेशान थी थो? आख़िर मां अव्हां जी ज़ाल आहियां। हाय, मूं चयो न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अजायो तुंहिंजो वहम आहे, तुंहिंजो गुमान आहे। तूं छो थी सोचे ईअं? मूं हुनखे न्यापो ॾिनो, पोइ अलाए छो न आई। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? अड़े निभागा, अड़े ये नाज़ुक कम न्यापन ते थींदा आहिनि छा? ये कम त रूबरू थींदा आहिनि। मूं त नशे में खणी ड्राड़ हई। हाई हवेलिया नीमा की, हाई हवेलिया नीमा की। साईं, लॻे थो त तव्हां राति बि न सुता आहियो। न साहिबा, रातिनि जो उजागा करणु ऐं जागणु इहो असांजो रोज़ जो कमु आहे। इहा का नई ॻाल्हि त न आहे। हाय गोरी, तुंहिंजी क़िस्मत जिते तोखे हुजणु खपे तूं उते कोन आहीं। मुंहिंजी दिलि न फाटी पए गोरी। हाय हाय। साईं, जागंदा त आहियो, पर एॾो वॾो उजागो मूं कोन ॾिठो आहे अव्हां जो। नाश्ते करण खां पोइ बि तव्हां गुम थी विया। अॼु जे उजागे में ऐं कालो के उजागे में फ़र्क़ु आहे साईं। हीउ मुंहिंजी रोज़ जो मामूल आहे। तूं परेशान छो थी थिए? परेशान न थी। साईं, मां परेशान न थींदसि त केरु परेशान थी थो? आख़िर मां अव्हां जी ज़ाल आहियां। हाय, मूं चयो न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अजायो तुंहिंजो वहम आहे, तुंहिंजो गुमान आहे। तूं छो थी सोचे ईअं? बहरहाल बाबा सही, तव्हांखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। जॾहिं खां हीअ माधियूं हिन हवेली में आयूं आहिनि, तॾहिं खां तव्हांजे रवैये में ॾाढी तब्दीली आई आहे। ईअं न आहे? बसि हाणे ॻाल्हि ॿुध। हिकु ॾुखायल औरत आहे, उन सां जवान ज़माने की न्याणी आहे। मां उन्हनि जी मदद थो कयां। कंहिंजी मदद करणु को ॾोह त कोन्हे न। ख़ुदा करे इहा ई ॻाल्हि हुजे साईं। ॻाल्हि दुखी औरत जी हुजे। तोखे मां कीअं सम्झायां? तोखे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि खे न सम्झी सघंदी आहे। मुंहिंजो वेहण बि अज़ाब करे छॾियो अथई। ॾिसे कोन थी, जवान जमा न्याणी वेठी आहे, धीअ वेठी आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे। साईं ॾिना, तुंहिंजी कमदारीअ खां त भेंग भली। न तुंहिंजी कमदारी भली, न तुंहिंजी यारी भली। तुंहिंजी यारी उन ढोर जीअं आहे जेको ॾोहण जो न कोहण जो। अड़े यार, तूं सारा सां बि मिलाए कोन थो सघी। सौरभ साईं, तव्हां त चयो त न्यापो ई खोड़ आहे। मूं हुनखे न्यापो ॾिनो, पोइ अलाए छो न आई। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? अड़े निभागा, अड़े ये नाज़ुक कम न्यापन ते थींदा आहिनि छा? ये कम त रूबरू थींदा आहिनि। मूं त नशे में खणी ड्राड़ हई। तूं खणी हुनखे ॻंढ ॾिनी आहे। हेड़े हे फूक बसर। सौरभ साईं, दिलि धोई दखी में रखो। अॼु न सुभाणे वरी वञी थो न्यापो ॾियांसि।
ए कमदार हाणे पाण खे पले पले थकिजी पिया आख़िर केसि ताईं पाण खे रोकींदुसि किथे ईअं न थिए जो मूंखे पंहिंजनि जा लोड़ा लताड़ना पवनि। सौराब साईं पंहिंजनि जा लोड़ा छा पिया चयो तव्हां? कमदार आख़िर माण्हूअ जो पंहिंजे मथां केतिरो वस हलंदो। माण्हू आहे शैतानी दिमाग़, कंहिं महिल कुझु बि करे सघे थो। सौराब साईं तव्हां चङनि जो औलाद आहियो ऐं तव्हांखे सची पियो चवां। अमजद साईं खे बि ॾिसो न, मजाल जो कुझु या का अहिड़ी ॻाल्हि करे। ऐं पीर अमजद साईं में सचनि मुर्शिदनि वारा सभु गुण आहिनि। खबरदार जो नालो एतिरो वरितो अथई। हाय हवेलिया नी माँ की